अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं पंहिंजो मेज़बान मुर्सा मजबूर। असां वटि सुवारी सिंध में या असां वटि सिंध जे हवाले सां असां ॻाल्हि कयूं त इल्मु अदब सां जुड़ियल जेके शख़्सियतूं आलिम उस्ताद मुफ़क्किर जेके आहिनि उन जी ज़िंदगीअ जी ॻाल्हि या उन्हनि खे पढ़णु, उन्हनि खे सम्झणु, उन्हनि खे परूड़णु, उन्हनि जे ज़िंदगीअ ते जेका रोशनी विझणु आहे उहा ईंदड़ वक़्तु या ईंदड़ नसुल ताईं पहुचाइणु, इहा बि असांजी ज़िमेवारी थी थिए त जेके तारीख़ साज़ शख़्सियतूं आहिनि उन्हनि खे यादि कजे ऐं मेहरान टीवी उन्हनि खे पंहिंजो किरदारु ऐं मेहरान टीवी उन्हनि जे कम जी साराह, उन शख़्सियत जी साराह कई आहे। सो अॼु 13 अप्रैल आहे त 13 अप्रैल ते अलामा काज़ी साहिब खे यादि करण जो ॾींहुं आहे ऐं हू मुहसिन आहिनि सिंध यूनिवर्सिटी जा ऐं हू कहिड़ा उस्ताद रहिया आहिनि ऐं वाइस चांसलर रहिया आहिनि। उन्हनि लतीफ़ साईं जे हवाले सां लतीफ़ साईं जे कलाम खे उन्हनि कीअं सहेड़ियो ऐं उनखे रिसाले खे तरतीब ॾिनऊं त उन्हनि जी पूरी ज़िंदगीअ ते उन्हनि जे कम ते असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। सो अॼु मूं वटि ॾाढा सुहिणा महिमान वेठा आहिनि ऐं उन्हनि ई चेयर जो जेको डायरेक्टर आहे मखमून बुखारी साहिबु, पाण बहितरीनु उस्ताद त आहिनि, गॾोगॾु पाण लिखण जे हवाले सां बि ॼाता सुञाता वञनि था। सो उन्हनि खे भलीकार चऊं था ऐं उन सां गॾोगॾु हिसामुद्दीन मीरानी साहिबु वेठा आहिनि, उहे आर्ट ऐं डिज़ाइन जा उस्ताद आहिनि। सो असिस्टेंट प्रोफेसर आहिनि, उन्हनि खे भलीकार चवंदासीं। सो अॼु अलामा काज़ी साहिब जन जे असां ईअं चऊं त उन्हनि खे यादि करण जो ॾींहुं आहे त उन हवाले सां कचेसीं। मखमूद साईं अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? उमेद त ठीकु आहे। हाणे अॼु जीअं ॾींहुं आहे 13 अप्रैल अलामा काज़ी साहिब खे ऐं उनजी हिकिड़ी ॾाढी सुठी लाइन अवां बि रखी आहे त मोहसिन सिंध यूनिवर्सिटी हुया, त तव्हां कीअं ॾिसंदो उनजी ज़िंदगी ते कहिड़ी रोशनी विझंदो आहे? सभ खां पहिरीं त मुर्तज़ा साईं तव्हांजी महिरबानी, मेहरान टीवीअ जी महिरबानी, जंहिं सिंध जी हिकिड़ी वॾी आलिम ॾाही ऐं मोहसिन अलामा काज़ी जे वरसीअ जे 57 वरसीअ जो ॾियारो आहे। अॼु उन्हनि जे विछड़े जे ॾींहंनि खे 57 साल मुकमल थी विया आहिनि ऐं उन्हनि खे अव्हां यादि कयो आहे ऐं इहा अव्हां जी हिकिड़ी रवायत आहे ऐं इहा सिंध जी रवायत आहे त सिंध पंहिंजे मोहसिननि खे कॾहिं बि विसारींदी न आहे। अलामा काज़ी बुनियादी तौर ते हिकिड़े फ़र्द जो नालो न आहे। असां जेकॾहिं ॾिसूं काज़ी साहिब जी हयातीअ खे ऐं काज़ी साहिब जे कम खे त 1886 में संदनि 18 अप्रैल 1886 में संदनि विलादत थिए थी ऐं 9 अप्रैल 1951 ते पाण सिंध यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर तौर ते अचनि था ऐं जेतोणीक सिंध यूनिवर्सिटी फेबरवरी 1947 यानी पाकिस्तान ठहण खां अॻु में सिंध असेंबली सिंध लेजिस्लेटिव असेंबलीअ में जेको बिल एक्ट पास थियो सिंध असेंबली सिंध यूनिवर्सिटीअ जो ऐं उन खां पोइ अमली तौर ते अप्रैल 1947 में सिंध यूनिवर्सिटी क़ाइमु थी ऐं 9 अप्रैल ते काज़ी साहिब सिंध यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर तौरु शामिलु थिया। हाणे सर ॻाल्हि असांखे इहा सम्झणु घुरिजे त जॾहिं सिंध यूनिवर्सिटी क़ाइमु थिए त AB हलीम खे अलीगढ़ यूनिवर्सिटीअ मां घुराए पहिरियों वाइस चांसलर मुक़ररु कयो वियो ऐं कुझु वक़्त खां पोइ जॾहिं कराची यूनिवर्सिटी क़ाइमु थी त उन खां पोइ AB हलीम खे उहा ज़िमेवारी ॾिनी वई ऐं उन वक़्त जे इंस्पेक्टर स्कूल्स यानी जस्ट ईअं हाणे ईअं सम्झूं त हिन वक़्तु जो स्टेट में जेको प्राइम स्कूल्स जे सेक्रेटरी जे लेवल जो सिंध जो हिकिड़ो वॾो आलिम शमसुल उलमा उमर बिन मोहम्मद दाऊदपोटे खे उहा फौरी तौर ते चार्ज लुक आफ्टर जी ॾिनी वई ऐं उनखां पोइ हिकु अहिड़े फ़र्द जी ॻोल्हा कई वई जेको सिंध यूनिवर्सिटीअ खे ठाहे सघे, छाकाणि त हीअ जेके पहिरियां बुनियादी 2-2 साल आहिनि अप्रैल 47 खां अप्रैल 51 ताईं उन में सिंध यूनिवर्सिटी कराचीअ में क़ाइमु 2 कमरनि ताईं महदूदु हुई ऐं जंहिंमें कंहिं बि क़िस्म जा को तालीमी शोबा न हुआ, जंहिंमें दर्स ऐं तदरीस जो को बि अमल कमु न थींदो हुयो। उहो जस्ट हिकिड़ो डिग्री ॾींदड़ हिकिड़ो इदारो हुयो। जीअं हिन वक़्तु जेके तालीमी सिस्टम में इंटरमीडिएट ऐं सेकेंडरी बोर्ड्स जेका पोज़ीशन आहे जस्ट सिंध यूनिवर्सिटीअ जी हैसियत उन वक़्त में इहा हुई। सिंध जे ॿियनि मोहसिननि में साईं GM सैयद खां वठी ऐं ॿियनि ॾाहनि हिकिड़ी कोशिशि कई, छाकाणि त साईं GM सैयद सिंध यूनिवर्सिटीअ खे क़ाइमु कराइण वारनि फ़र्दनि में सभ खां वधीक पहिरियों जेको किरदारु आहे उहो उन्हनि जो आहे। जॾहिं 1940 में वज़ीर तालीम जी हैसियत में हुननि इहे कोशिशूं वरितियूं ऐं अप्रैल 47 ताईं हुननि लेजिस्लेटिव असेंबलीअ जे मेंबर ऐं वज़ीर जी हैसियत में उनखे अमली जामो पारायो ऐं साईं GM सैयद जी बुनियादी कोशिशि हुई त हिकु अहिड़े फ़र्द खे सिंध यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर जी ज़िमेवारी ॾिनी वञे जेको उनखे हिकिड़ो मुकमल तालीमी इदारो जोड़े सघे।
सर मां हिते इहो हिकिड़ो इन में हिकिड़ी नंढी ॻाल्हि चवां त अलामा काज़ी साहिब जन इन यूनिवर्सिटी जे क़याम में उन में जेको किरदारु अदा कयो उनखे कीअं पिया ॾिसो, कहिड़ो उन्हनि किरदारु अदा कयो उन यूनिवर्सिटी जे हवाले सां? हा मुर्तज़ा साईं, आउं उन तरफ़ ई अचां थो पियो त पाण 9 अप्रैल ते 51 ते चार्ज वरितऊं ऐं 26 अप्रैल ते सिंध गवर्नमेंट खे हिकिड़ो मुकमल प्लान ॾिनऊं त सिंध यूनिवर्सिटीअ खे कीअं ठाहिणु घुरिजे, जंहिंमें हुननि जेका मेन कैंपस जामशोरे जी जेका बिल्डिंग आहे जेको एजुकेशन ऐं कॉलोनी रिहाइशी कॉलोनी ऐं जेके ॿिया इदारा आहिनि उनजो हिकु मुकमल हिकिड़ो प्लान ॾिनऊं ऐं उन सां गॾोगॾु उन में मुख़्तलिफ़ फैकल्टीज़ जंहिंमें नेचुरल साइंस जी फैकल्टी, साइंस जा शोबा क़ाइमु कया वञनि, फिज़िक्स जो, केमिस्ट्रीअ जो ऐं सोशल साइंस जो, IR डिपार्टमेंट, पॉलिटिकल साइंस, हिस्ट्री ऐं इस्लामिक फैकल्टी, इस्लामिक स्टडी, फिलोसॉफी, लिटरेचर, आर्ट, ही हिन वक़्तु जेके बि 72-75 शोबा सिंध यूनिवर्सिटीअ में कमु करे रहिया आहिनि तालीम जे हवाले सां, इहे समूरनि शोबनि जो बुनियादी ख़ाको अलामा काज़ी फ़क़ति 16 ॾींहंनि जे अंदरि ठाहे बिल्डिंग जो ख़ाको ऐं उनजो सॼो जेको तालीमी ढांचो हुयो उहो सॼो मुकमल ठाहे सिंध गवर्नमेंट जे हवाले कयो त असां हिन पैटर्न ते हिकिड़ो इदारो ठाहे उनखे असां अॻिते वधाईंदासीं। ऐं सम्झां थो त काज़ी साहिब जो इहो पंहिंजे दौर जे हवाले सां थोरी तमामु थोरे वक़्त में जेको हुन इहो ख़ाको ॾिनो जेको अॼु बि लॻभॻि मुनी सदीअ ताईं उहो इदारो कमु पियो करे ऐं शानदार नमूने सां उहो पंहिंजो कमु जारी रखे थो अचे। मगर साईं मूंखे हिकिड़ो आहे त नौजवाननि जे लाइ अलामा काज़ी साहिब खे रोल मॉडल तौरु सुञाणप रखंदड़ ऐं उन्हनि खे उहो कीअं नौजवान बणाए सघनि था, उन्हनि खे नौजवान खे कीअं ॾिसणो पवंदो अलामा काज़ी खे? सभ खां पहिरीं अहम ॻाल्हि आहे त असां जेका हीअ ॻाल्हि कई त 9 अप्रैल ऐं 26 अप्रैल 51 में फ़क़ति 16-18 ॾींहंनि जे अंदरि हुन हिकु एॾो वॾो प्लान जोड़ियो। यकीनन इन प्लान जोड़ण जे पोयां काज़ी साहिब जी हिकिड़ी वॾी जुस्तजू, मुतालियो, मुशाहिदो, तजुर्बो शामिलु रहियो ऐं उन मुख़्तलिफ़ मरहलनि मां इहे सभु शयूं उन सिखियूं, उन आइडियाज़ कलेक्ट कया हूंदा पाण वटि। त हिकु त इन में इहा शइ त कमिटमेंट ऐं पूरी सचाईअ सां पंहिंजे कम खे जारी रखणु। 51 खां वठी 58 या 59 ताईं वाइस चांसलर जी हैसियत में काज़ी साहिब जंहिं नमूने सां बाक़ाइदगीअ सां कमु कयो आहे, ओल्ड कैंपस में वेही बुनियादी तौर ते त पहिरीं ओल्ड कैंपस में सिंध यूनिवर्सिटी क़ाइमु थी आहे ऐं इहे जेके शख़्सियतूं आहिनि ऐं न रुॻो हुनजो हिकिड़ो कंक्रीट जी बिल्डिंग क़ाइमु करणु हुनजो हिकिड़ो वॾो क्रेडिट त नथो वञे, पर हुनजे अंदरि जेके हुन इदारा जोड़िया ऐं उनखां पोइ बाक़ाइदगीअ सां तव्हां ॾिसंदव त अॼु बि जेको मॉडल स्कूल हैदराबाद डॉक्टर एल बलोच मॉडल स्कूल जो जेको हॉल आहे उहो सिंध यूनिवर्सिटीअ जे पहिरियों सैनेट हॉल हुयो ऐं जंहिंमें बाक़ाइदगीअ सां हर जुमे ते शाम जो हू लेक्चर ॾींदा हुआ, जेके नौजवाननि लाइ लेक्चर हूंदा हुआ ऐं इन ई तरतीब सां हुननि हिकिड़ी बाक़ाइदगीअ सां पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारी ऐं इहा ई तरतीब खणी जेकॾहिं पूरे लगन ऐं सॼी ईमानदारीअ सां पंहिंजे कम खे जारी रखिजे त आउं सम्झां थो त अॼु जो नौजवान बि उन पद ते उन जाइ ते पहुची सघे थो जिथां काज़ी साहिब जहिड़ा असांजा मुहसिन मौजूदु आहिनि। मखसूद साईं तव्हां सां गॾोगॾु साईं सामदीन मिराणी साहिब वेठा आहिनि, आर्ट ऐं डिज़ाइन जा आहिनि। अॼु जो दौरु आहे डिजिटल जो, डिजिटल मीडिया जे हवाले सां नौजवान वधि खां वधि उन पासे अचनि था, पर असां अञा चाहियूं था त नौजवाननि खे जेको किरदारु अदा करणु खपे, उनखे सम्झणु खपे, उन मां हासिलु करणु खपे, उहो अञा उन मयार जो न पियो थिए। त सर अव्हां कीअं पिया ॾिसो त नौजवान इन पासे अचनि ऐं इनखे सॼे मयार खे कीअं बहितरु कंदा? जीअं तव्हां चई चुको त अॼुकल्ह जेको दौरु आहे उहो डिजिटल मीडिया जो दौरु आहे ऐं जेका असांजी इंफॉर्मेशन ऐं नॉलेज जेका आहे उहा रैपिड टाइम में माण्हुनि ताईं पहुचाई वञे थी ऐं उनखे सम्झो वञे थो ऐं अॼुकल्ह जो जेको नौजवान आहे उहो ई इन्हनि मीडियाज़ खे इन्हनि मीडियम खे यूज़ करे पंहिंजी नॉलेज खे गेन करे सघे थो। त हाणे असांजे इदारनि ते जंहिंखे साईंअ खे मां चवंदुमि त एज़ डायरेक्टर अलामा काज़ी, त अलामा काज़ीअ जी जेकी बि सोच थी, फ़िक्र थियो, फ़लसफ़ो थियो या जेका बि उन्हनि जा लिखियल किताब आहिनि, हाणे तमामु घणी ज़रूरत आहे सिंध जे तक़रीबन सॼे लिटरेचर खे असांखे मॉडर्न मीडियाज़ ते खणी अचण जी ऐं मॉडर्न जेके असांजा चैनल आहिनि या जेके इंफॉर्मेशन एंड कम्युनिकेशन जा जेके चैनल्स आहिनि उन्हनि ते पहुचाइण लाइ असांखे उन डेफिनेटली उन लाइ अमल ते वञिणो पवंदो ऐं उन खां ई ऑलरेडी काज़ी साहिबु असांखे हिकिड़ी यूनिवर्सिटी ॾेई चुको आहे जंहिंमें आर्ट एंड डिज़ाइन जी हिकिड़ी डिपार्टमेंट आहे जेका कम्युनिकेशन डिज़ाइन में असां इहे शयूं सेखारींदा आहियूं ऐं होपफुली उहे असांजा शागिर्द जेके आहिनि ऐं विथ कोऑर्डिनेशन ऑफ चेयर असां अलामा काज़ीअ जे फ़लसफ़े खे, उन जे फ़िक्र खे पंहिंजे मुख़्तलिफ़ मीडियाज़ जे तवसुत सां ऐं उन जे
मीडिया जे ज़रिए नौजवान ताईं पहुचाईंदासीं ऐं इनशा उन्हनि मां उहो लाभ हासिलु कंदा। मखमल साईं, जेको साईं जन जो जेको कमु आहे उनखे सम्झो था त तव्हां उनखे केतिरी तरतीब ॾियण जी ज़रूरत आहे, ऐं जीअं हुन लतीफ़ साईं जे हवाले सां लतीफ़ साईं जे कलाम ते कमु कयो, त तव्हां छा था सम्झो अॼु जा वाइस चांसलर अॼु जो जेको कमु आहे उहो अहिड़ो इन्हनि कंहिं में नज़र अचे थो अव्हांखे, या हिन मौजूदा सूरत हाल में असांजे जेके उस्ताद हुजनि वाइस चांसलर उन्हनि खे कहिड़ो किरदारु अदा करणु खपे? सॼण काज़ी साहिब जो शाह लतीफ़ जे हवाले सां न रुॻो रिसाले जी तरतीब जो कमु आहे, पर जेको हुननि अमर एलसा काज़ी जेको शाह जे रिसाले जो अंग्रेज़ी तर्जुमो कयो आहे उन में बि हुननि जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। ऐं जेको शाह लतीफ़ जे हवाले सां जेको तफ़सीली मुक़दमो आहे या हिकिड़ो मकालो आहे काज़ी साहिब जो, जंहिंमें हुन दुनिया जे अज़ीम शाइरनि में वॾनि शाइरनि में दलीलनि सां साबित कयो आहे त शाह लतीफ़ खे कीअं शामिलु करे सघिजे थो। उहो सॼो हुनजो हुन हिकु त माना अंग्रेज़ीअ में कमु कयो त जीअं दुनिया खे ॿुधाइजे त शाह लतीफ़ जी हैसियत छा आहे। ऐं ॿियो हुननि जो कमु जेको आहे सो उहो फिलॉसफीअ जे हवाले सां आहे, जंहिंमें बुरी छोकिरी ख़ुदा जी तलाश में बर्नार्ड शाह जे तर्ज जेको आहे सो जेको हुन एंटी इस्लाम थ्योरीअ जी जेको बुनियाद ते जेको प्रोपोगेंडा हुई हिकिड़े इस्लाम जे ख़िलाफ़ु, उनखे काउंटर करण लाइ एलसा पंहिंजे एलसा काज़ीअ सां गॾिजी उन्हनि कमु कयो। ऐं साॻे वक़्तु उन्हनि जूं जेके तक़रीरूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे अंग्रेज़ीअ में बि शाया थियूं आहिनि, ऐं उनजो तर्जुमो डॉक्टर अब्दुल गफ़ार सुमरे साहिब 70 जे लॻभॻि उहे तर्जुमो तक़रीरूं सूफ़ी लाकूफ़ीअ जे ॿिनि हिसनि में शाया करायूं आहिनि सिंधियत बि बोर्ड खां। हाणे जेतिरे हद ताईं अव्हां जो सुवालु आहे त मौजूदा दौर जो जेको इंतिज़ामी ढांचे में काज़ी साहिब जहिड़े फ़र्द जे ॾिसो हर दौर जो पंहिंजूं हिकिड़ियूं ज़रूरतूं आहिनि। काज़ी साहिब सिंध यूनिवर्सिटीअ जो बुनियादु रखंदड़ शख़्स आहे। असां कंहिं बि माण्हूअ खे ॿिए जे कम सां कीअं कंपेयर कयूं, छाकाणि त अॼु जेको डिजिटल दौरु आहे काज़ी साहिब जे दौर जे उन दौर जूं ॿियूं तक़ाज़ाऊं हुयूं, ऐं उन वक़्त में जॾहिं तव्हांजा मक़सदु ऑब्जेक्ट क्लियर आहिनि, काज़ी साहिब जा ॾाढो ऑब्जेक्ट आहिनि, उनजे ख़तनि मां मौजूदु ख़बर पवे थी त हुनजा ऑब्जेक्ट्स कहिड़ा आहिनि। हुनजो ऑब्जेक्ट आहे सिंध जे नौजवान जी इख़लाक़ी इस्लाही ऐं इल्मी तरबियत ऐं इस्लाह करणु, ऐं उहे इन ई मुताबिक़ हुननि जेके कमु कया ऐं जेके अॼु जे दौर में जेके तरह कमु थियनि था पिया उहे उन तरतीब सां अॻिते वधंदा था रहनि, ऐं इन में कंहिं बि क़िस्म जी का मायूसी ऐं नाउमीदी न आहे। ऐं तव्हांजो हिकिड़ो मिंट वधीक वठंदुसि त जीअं हाणे सिंध यूनिवर्सिटीअ में 9 अप्रैल खां 13 अप्रैल ताईं फाउंडर वीक जो एहतमामु कयो वेंदो आहे। हिन साल खां असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते फाउंडर वीक थींदा रहिया आहिनि। हिन साल खां अलामा काज़ी चेयर उनखे हिकिड़े नए तरतीब सां शागिर्दनि सां हिकिड़े इल्मी सतह ते ॻंढण जी कोशिशि कई आहे, जंहिंमें सिंध यूनिवर्सिटी जे चइनी कैंपसिस दादू कैंपस, नौशरो कैंपस, ठटो कैंपस, बदीन कैंपस में, ऐं सिंध यूनिवर्सिटी जा जेके 2 कॉलेज स्कूल आहिनि, मॉडल स्कूल डॉक्टर एन ए बलोच मॉडल स्कूल ओल्ड कैंपस, पनाली शाह ओल्ड स्कूल में असां 6 प्रोग्राम हिन वक़्त ताईं हिननि 3 ॾींहंनि जे अंदरि सेमिनार्स जी सूरत में, ख़ाकनि जी सूरत में, उहा ख़ाका उहा सॼी थीम जेका आहे सो काज़ी साहिब जी फिलॉसफी उनजी ज़िंदगी, त जीअं शागिर्दनि खे नौजवाननि खे ॿुधाए सघिजे त काज़ी साहिब जो कमु छा आहे ऐं उन्हनि कहिड़ी हालतुनि में कमु कयो। ऐं साॻिए तरतीब सां जेको असांजो फाउंडर वीक जो 14 अप्रैल ते सेमिनार आहे जेको जंहिंजो हिकिड़ी पूरी थ्योरी थीम जेका ॾिनी वई आहे त काज़ी अलामा काज़ीअ जे तहरीरुनि में रोशन ख़याली, त जेको हुननि वटि जेको तसवुरु आहे दुनिया खे हिकिड़े पॉज़िटिव रंग में ॾिसण जो, उन जे हवाले सां हिकिड़ो अकेडमिक सेमिनार कॉन्फ्रेंस आहे हिकिड़े ॾींहं जी, जेका 14 अप्रैल ते काज़ी साहिब जे हवाले सां सिंध यूनिवर्सिटी में मेन कैंपस में मुनक़द कई वेंदी। मखमूद साईं, सिंध यूनिवर्सिटी अलामा काज़ी साहिब जन जे हवाले सां चेयर जेका तरतीब ॾिनी आहे उनजा मां डायरेक्टर आहियो, छा था सम्झो त उन शोबे केतिरो कमु कयो, उन में केतिरो वक़्तु बहितरी थी आहे या मज़ीद कमु करण जी आहे, त तव्हां हुनखे केतिरा ॾिसो? चेयर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते न रुॻो काज़ी साहिब जे वर्सीअ जे हवाले सां मुख़्तलिफ़ सेमिनार कराईंदी रही आहे, सवेनियर छपाया आहिनि, हुननि लेक्चर सीरीज़ कई आहे, ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुननि काज़ी साहिब जे कम खे पब्लिश कराइण जे लाइ, ऐं न रुॻो काज़ी साहिब जो कमु, पर हुन में काज़ी साहिब जे जेका कम जो जेको बुनियादी फ़िकुरु आहे हुन में कंपेरेटिव रिलीजन आहे, फिलॉसफी आहे, या स्टडी ऑफ शाह लतीफ़ आहे, त उन हवाले सां हुननि लेक्चर प्रोग्राम बि कराईंदा रहिया आहिनि। डॉक्टर एन ए बलोच हुनजो पहिरियों डायरेक्टर रहियो, ऐं हुन जेको आहे सो उन हिकिड़ी शुरूआति कई आहे जेका अञा ताईं जारी आहे। फाउंडर वीक जेको असां हींअर ज़िक्र करे चुका आहियूं उहो बि हुनजो ई सिलसिले जो हिसो आहे। ऐं चवां थो त अॼु 55 वर्सी आहे, त इन हवाले सां को नियापो हुजे तव्हां ॾेई सघो था नौजवान खे? काज़ी साहिब
जंहिं नमूने सां सिंध जे ॾाहप खे ऐं सिंध जे शौर खे कंपाइल करणु तरतीब ॾियण जी कोशिशि कई सिंध यूनिवर्सिटीअ जे नाले सां हिकिड़ो तालीमी इदारे खे जंहिं उरूज ते पहुचायो। अॼु असां सम्झूं था त अलामा काज़ीअ जहिड़ा फ़र्द जेके आहिनि सो दुनिया जे आलमी ॾाहनि में शुमार थियनि था। उहो रुॻो सिंध सतह जो या मुल्की सतह जो आलिम न आहे, ॾाहो न आहे, पर उहो हिकिड़ो आलमी सतह जो ॾाहनि में शुमार थिए थो। ऐं जंहिं नमूने सां जंहिं हुननि जो जेको कमु आहे, जंहिं तरतीब सां हुननि ज़िंदगी गुज़ारी आहे, उसूलनि मुताबिक़ अॼु जे नौजवाननि खे तोड़े असांखे समूरनि खे उन ई तरतीब सां पंहिंजे उन्हनि रोल मॉडल खे साम्हूं रखी ज़िंदगी गुज़ारणु घुरिजे। साईं गॾो गॾु वेठा आहिनि इसामुद्दीन मिराणी साहब। मिराणी साहब, जीअं ॻाल्हि थी त मौजूदा सूरत हाल या मौजूदा वक़्त में जेके मीडिया जो डिजिटलाइज़ जेका मीडिया आहे उनखे अव्हां कीअं था ॾिसो त केतिरो बहितर बणाइण में नौजवान किरदारु अदा कनि, उन जे आधार ते जीअं अलामा काज़ी साहिब जंहिंजी शख़्सियत आहे उनखे निखार ॾियणु, उन्हनि खे सम्झाइणु, ॿिए ताईं पहुचाइणु, उन में नौजवान छा करे सघे थो? इन ॻाल्हि जे हवाले सां सभ खां पहिरीं जेके नौजवाननि खे असांखे सम्झाइण जी ज़रूरत आहे त अलामा काज़ीअ जी जेका या अलामा काज़ीअ खे असां हिकिड़ो वॾो माण्हू या मोतबर माण्हू छो था चऊं त अलामा काज़ी हिकु पंहिंजी मख़सूस आइडियोलॉजी सां वास्तो रखंदड़ हुयो ऐं उन सां गॾोगॾु जेको असां वटि हिकिड़ो आम तासुरु अचे थो त जेके बि मज़हबी माण्हू आहिनि या जेके मज़हब सां तालुक़ु वाबस्तगी रखंदड़ माण्हू आहिनि उहे रोशन ख़यालीअ खां तमामु पासीरो हूंदा आहिनि। जंहिंजो अलामा काज़ी प्रैक्टिकली इहो सबूत ॾिनो त इहा ॻाल्हि सच न आहे। अलामा काज़ी जीअं सिंध यूनिवर्सिटीअ जो बुनियादु विधो, बुनियादु ऑलरेडी पई चुको, पर जेकी उनजी तरक़ीअ लाइ ऐं वधारे लाइ जेके डिपार्टमेंट्स तश्कील ॾिना उन में इस्लामिक स्टडीज़ सां गॾु पहिरियां जेके बुनियादी डिपार्टमेंट्स आहिनि जंहिंमें फिज़िक्स अची थो वञे, ज़ूलॉजी अची थो वञे, केमिस्ट्री अची थो वञे ऐं प्लस में अलामा काज़ी पंहिंजे फ़िक्र में कल्चर जे हवाले सां, कल्चरल स्टडीज़ जे हवाले सां जेको उनजे पहनावे मां बि ज़ाहिर थिए थो त भाई हिकिड़ो मज़हबी हुजण खां गॾोगॾु उहो पंहिंजी रोशन ख़याली ऐं मॉडर्न जेके अचीवमेंट्स आहिनि या मॉडर्न जेके ज़रूरियात आहिनि उन्हनि खे बि फॉलो करे थो। त पहिरीं उन फ़िक्र खे सम्झण खां बाद में पोइ जेको बि असांजा उन वक़्तु जेको उन्हनि जो मीडिया हुयो तक़रीरुनि जे सूरत में, रिसालनि जे सूरत में या किताबनि जे सूरत में उनखे कम्युनिकेट कयो। हिन वक़्तु असां उन ई फ़िक्र खे पहिरीं सम्झूं, पोइ पंहिंजे जवाननि खे सम्झायूं ऐं उहे जवान पोइ पंहिंजे मौजूदा जेके असांजा टूल आहिनि या जेके रस्ता आहिनि, मीडियाज़ आहिनि, उन्हनि जे थ्रू असांजे सिंध खे सम्झायो वञे। छो जो बुनियादी तौर ते अलामा काज़ीअ जो ख़्यालु या आइडियोलॉजी इहा ई हुई त सिंध में इस्लाम सां गॾोगॾु जेको बाबुल इस्लाम सॾियो थो वञे मॉडर्न अप्रोचिस खे करे ऐं हिकिड़ो ख़ुशहाल ऐं बाशऊर मुआशिरो तश्कील ॾेई सघिजे। ऐं जेको हिन वक़्तु तमामु घणी ज़रूरत आहे जेके असांजी पॉलिटिकली या मुआशी हवाले सां सिंध जी ऐं पूरे पाकिस्तान जी हालत आहे त अलामा काज़ीअ जे फ़िक्र खे भली हुनजी आइडियोलॉजी सां कंहिंखे थोरो एतिराज़ बि हुजे, पर उनखे फॉलो करे जेके असांजा मॉडर्न टूल्स आहिनि उन्हनि खे इम्प्लीमेंट करे ऐं जवाननि जी जेका शऊरी आहे उहा इस्लाह कई, शऊरी इस्लाह कई वञे ऐं उन्हनि जी कमिटमेंट जे हवाले सां उन्हनि खे सम्झायो वञे त हिकिड़ो माण्हू जेको पंहिंजी आइडियोलॉजी खे उन कमिटमेंट सां पूरो करे हिकु तमामु वॾी यूनिवर्सिटी ठाहे सघे थो, वधाए सघे थो, त असां बि अॼु हिननि बदतर हालतुनि खे बहितर बनाए पंहिंजे सिंध जे हवाले सां या पाकिस्तान जे हवाले सां तब्दीली आणे सघूं था। ॿिन्ही महिमाननि जो शुक्रिया अदा कयां थो त मिरान टी ते आया, स्पेशल हिकिड़े प्रोग्राम में शरीक थिया। अलामा काज़ी साहिबु वॾी शख़्सियत ऐं वॾा ॾाहा हुया, उनजे करे उन्हनि खे भेटा ॾियणु, उन्हनि जे ज़िंदगीअ ते रोशनी विझणु, इहो तव्हां असां सभिनी जो हिकिड़ो गॾियल कमु बि आहे ऐं असांजी ज़िमेवारी बि आहे। सो अॼु ताईं मोकिलायूं था, पंहिंजे मेज़बान मुर्तज़ा मजबूर खे ॾींदा इजाज़त। अलाह नगहबान।